की वीडियो में गाल कंदासीं गुलाम हुसैन उमराणीअ जे बारे में। त गुलाम हुसैन उमराणीअ कहिड़ी महफ़िल में वञी कलाम चयो त गुलाम हुसैन उमराणी खे उते कुटको ॾिनो वियो ऐं उन खां अलावा गुलाम हुसैन उमराणी कंहिं आशिक जो लाशियारो रस्ते मथार ले जो सिवर दी खिलन का महबूब भी खिले खां शागिर्दी पंहिंजी वरिती ऐं उन खां अलावा जलाल चांडे जो बि हिन में ॻाल्हि कंदासीं। छाजे करे जो सिंध जा ॿई वॾा फ़नकार हुया ऐं गुलाम हुसैन उमराणी जलाल चांडे जो शागिर्द थी गुज़रियो ऐं उन खां जोगी जलाल जो बि शागिर्द हुयो ऐं उन खां अलावा गुलाम हुसैन उमराणी पंहिंजे ॻाइण जो अंदाज़ ई मुकमल चेंज करे छॾियो। छाजे करे जो उहो तमामु घणो मशहूरु थियो। सरदार कते उन जो हिकिड़ो डायलॉग हुयो, उहो गुरबत नथी देखाइणो गैरत घुरणो नथी दे खुद खे मकी मारा शरीयत मरणो नथी तमामु घणो सिंध में मक़बूल थियो ऐं उन खां अलावा जेको आहे सो गुलाम हुसैन उमराणी जलाल चांडियो ऐं ॿियनि फ़नकारनि जा बि कलाम मिक्स करे ॻाया। इन जे करे तमामु घणो गुलाम हुसैन उमराणी सिंध में मक़बूल थियो ऐं उन खां अलावा गुलाम हुसैन उमराणी जेके सिराइकीअ में दोहिड़ा चवंदो हुयो पंहिंजे कलामनि में, उन बि उन जे मौसीक़ीअ खे तमामु घणो जान विधो ऐं उन खां अलावा जेको आहे सो गुलाम हुसैन उमराणी तमामु घणी महिनत कई ऐं उस्तादनि सां गॾु तमामु घणो रहियो। इन जे करे सिंध में हिकु मक़बूल फ़नकार थी उभरियो ऐं गुलाम हुसैन उमराणी कुझु टाइम तमामु घणो उरूज ॾिठो पंहिंजो ऐं इन जे करे उरूज ते ॾिसण जे करे ऐं उनखे पैसो बि तमामु घणो मिलियो, इज़त बि तमामु घणी सिंध में मिली। पोइ इन जे करे गुलाम हुसैन उमराणी कुझु आपे मां निकिरी वञी कुझु आउट बि कलाम चया, जंहिंजे करे कुझु महफ़िलनि में जेको आहे सो उमराणी साहब खे कंहिं महफ़िलनि में जेको आहे सो कुटको बि आवाम जे तरफ़ां ॾिनो वियो ऐं आवाम तमामु घणो नापसंदगी जो इज़हार बि कयो। दोस्तो गुलाम हुसैन गुलाम हुसैन उमराणी पोइ इहो कलाम चयो, जब रात के अंधोरे में किसी हसीना की चूड़ियां खनकती हैं। इहो जॾहिं कलाम चयो त पोइ माण्हुनि में तमामु घणो जेको आहे सो गुस्सो थियो ऐं इन जे करे कुझु महफ़िलनि में जेको आहे सो कुटको बि ॾिनो वियो गुलाम हुसैन उमराणी खे ऐं उन खां अलावा गुलाम हुसैन उमराणी पंहिंजे ॾाढो घणो माना महफ़िलनि में शराब बि पीअंदो हुयो। इन जे करे बि कुझु आउट थी वेंदा हुया उन जा कलाम ऐं जलाल जोगी जेको आहे सो उस्ताद हुयो गुलाम हुसैन उमराणी जो ऐं जलाल चांडे बि उस्तादी ॾिनी गुलाम हुसैन उमराणी खे ऐं गुलाम हुसैन उमराणी जा सवें एल्बम आहिनि हिन वक़्तु बि सिंध में ऐं गुलाम हुसैन उमराणी खे तमामु घणो विच में 2-3 साल तमामु घणी मक़बूलियत मिली ऐं हर शादी महफ़िल में कमो बेश गुलाम हुसैन उमराणी खे ई माण्हू घुराईंदा हुया। हिकु ॿाराड़ी टाइप जो माण्हू हुयो गुलाम हुसैन उमराणी ऐं उन खां अलावा उन जो आवाज़ बि तमामु बहितरीनु हुयो ऐं माण्हू तमामु घणो शौक़ सां ॿुधनि पिया गुलाम हुसैन उमराणी खे ऐं सिंध में तमामु घणी उन जी कैस्ट कंपनियूं तमामु घणियूं कैस्टूं बि हलनि पियूं गुलाम हुसैन उमराणी जूं ऐं खोड़ सारा किस्सा ऐं कहाणियूं गुलाम हुसैन उमराणी जूं वायरल आहिनि दोस्तो सिंध में। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त वीडियो नंढिड़ो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो।